अस्सलाम वालेकुम दोस्तों। यूट्यूब चैनल शमशेर थईम में तव्हां दोस्तनि ऐं भाइरनि खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार। मां तव्हांजो भाई शमशेर तहीम अॼु सुर मोरड़े मां चंद गुज़ारतूं खणी तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। उमेदु आहे त अॼु जी हे वीडियो बि तव्हांखे ऐं हे गुज़ारतूं तव्हां दोस्तनि ऐं सुगड़नि भाइरनि खे पसंदि ईंदियूं। ऐं मौज़ू तरफ़ हलण खां पहिरीं असांजे सुगड़ दोस्तनि ऐं ॿियनि असांजे ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ भाइरनि खे गुज़ारिश आहे त असांजे हिन यूट्यूब चैनल शमशेर तहीम खे वधि खां वधि सब्सक्राइब कयो, वीडियो लाइक कयो ऐं दोस्तनि सां शेयर कयो। त दोस्तों हलूं था मौज़ू तरफ़। पहिरीं गुज़ारत सुर मोरड़े मां। दोस्तों मोरड़े जे पीउ ओभायो, जंहिंजो नालो ओभायो हो, इन ओभाए जो माण्हुनि सां ॻाल्हाइण आहे त अदा अॻे नालो चवंदा हुआ, हाणे ज़ात नालो आहे। अॻे नालो चवंदा हुआ, हाणे ज़ात नालो आहे। अदा नालो आहे सताबो, ज़ात आहे हकिड़ो ऐं नालो आहे बचो। त हाणे ओभाए जो माण्हुनि सां ॻाल्हाइण आहे त अदा अॻे सतबो चवंदा हुआ, हाणे हिकिड़ो बचो आहे। वरी ॿी गुज़ारत सुर मोरड़े मां। त हाणे मोरड़ो भाइरनि जो पलांद वठणु वञे पियो मांगरमच्छ खां। त माण्हुनि चयुसि, मोरड़ा तूं अधु माण्हू, हे मागरमच्छ वॾो ख़तरनाक आहे। त हाणे मोरड़े जो ॻाल्हाइण आहे माण्हुनि सां त ॻोठ जो आहे त छा थियो, मां बि शहर कंदोसांसि। अदा ॻोठ जो आहे वेढ़ो ऐं शहर आहे जुगशाही, ठठे ज़िले में आहे जुगशाही शायदि। त हाणे मोरड़े जो ॻाल्हाइण आहे माण्हुनि सां, दादा वेढ़ो आहे त छा थी पियो, मां बि जंग शाही कंदोसांसि। वरी टीं गुज़ारत इन ई सुर मोरड़े मां। हाणे जॾहिं मोरड़े जा भाइर छही होड़ा वठी विया पिए शिकार ते, त हुननि खे हिकिड़ो ॾींहुं थी वियो, मोटिया कोन। हाणे मोरड़ो हुननि जी जांच ते वञे पियो त उते ॿिया जेके मलाह हुया उन्हनि खां मोरड़े पुछियो, दादा तव्हां मुंहिंजा भाइर ॾिठा? त हाणे वरी उन्हनि मलाहनि जो मोरड़े सां ॻाल्हाइण आहे त ज़ात जर पे विया बाक़ी गाह कोन्हे, ज़ात जर पे विया बाक़ी गाह कोन्हे। अदा ज़ात आहे कल्होड़ा, जर जो आहे कुन ऐं गाह आहे कल। हाणे हिन ॿिनि मलाहनि जो मोरड़े सां ॻाल्हाइण आहे, दादा कल्ह होड़ा कुन पे विया बाक़ी कल कान्हे। कल उत्तरादी ज़बान में कल चवंदा आहिनि ख़बर खे, माना अदा कल कान्हे, ख़बर कान्हे। वरी चौथी गुज़ारत सुर मोरड़े मां। हाणे साईं मोरड़ो भाइरनि जो पलांद करे आयो, मगरमच्छ खे मारे आयो घर। त मोरड़े जूं जेके भाॼायूं ऐं उन्हनि जा ॿार नंढड़ा नंढड़ा मासूम रुना पिए। त हाणे मोरड़े हुननि खे चयो त अधियूं भाॼायूं हाणे माठि कयो, पलांद त करे आयो आहियां। त हाणे मोरड़े जी भाॼायुनि जो मोरड़े सां ॻाल्हाइण आहे, दादा हीअ नाला कीअं जंग जा जेके ॿोली कनि नालनि सां, हीअ नाला कीअं जंग जा जेके ॿोली कनि नालनि सां। अदा नालो आहे सगीर, जंग जा आहिनि परचा, परचा या परचण। ॿोली आहे अंगल ऐं नालो आहे अबन। हाणे भाॼायुनि जो ॻाल्हाइण आहे मोरड़े सां, दादा असां त माठि करे वेही रहूं, पर ही सगीर कीअं परचनि जेके अंगल कनि अबन सां। दोस्तों उमीद थो कयां थी गुज़ारत तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदियूं ऐं
इंशाल्लाह तमामु जल्द कंहिं नए सुर मां गुज़ारितूं खणी तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं तव्हां दोस्त पंहिंजो ऐं पंहिंजनि जो रखंदा ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।